अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा प्यारा सुहिणा भाइरो दोस्तो सिंध रंग यूट्यूब चैनल में अव्हांखे करे थो वेलकम। मोहम्मद असलम मलिक जी तरफ़ां वेलकम वेलकम। शुगर जी बीमारी खे हाणे चओ बाय बाय। दोस्तो चैनल खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो अथव जल्दी करे वठो। दिस इज़ ओनली इंफॉर्मेटिव वीडियो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो अव्हां ही ॾिसी सघो था ही पंहिंजो दवा जेका आहे तयारु थी करे ही हिन पैकिंग में अची चुकी आहे ऐं उन सां गॾु ही 4 अज्जा जेके आहिनि तव्हांखे नज़रनि था पिया ही पैक थियल आहे दवा। दोस्तो ही ॾिसो ही 4 जेके अज्जा आहिनि इन जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। हाणे पाण ही जेको आहे मेथी दाणो, ही जेको आहे कलवंजी ऐं उनखां बाद ही दाल चीनी, उनखां बाद ही जेके आहिनि कारा चणा, इहे पाण हिन में 100 ग्राम जेको आहे हिन में पाण सफ़ूफ़ कंदासीं। हाणे हिन खे ग्राइंड कयो आहे। हाणे ही कढी दोस्तो महिनत आहे लेकिन नुस्ख़ो पंहिंजो अहिड़ो बम्पर इंशाल्लाह तयारु थींदो पियो आहे जंहिंसां शुगर जो नालो निशान बि ख़तमु थी वेंदो ऐं लबो इंसुलिन ठाहिणु शुरू थी वेंदो। जोड़नि जा तमामु दर्द जेके आहिनि उहे तव्हांजा ख़तमु, बिल्कुलु नौजवान यंग थी वेंदा हुए यंग। हाणे वरी इहे जेको थुल्हो जेको हीजारो बचियो आहे इहो पाण हिन में विझंदासीं। विझी वरी ही शयूं पाण हिन में विझी वरी हिन खे हलाईंदासीं। हीउ तमामु ही जेको आहे हिकिड़ो पोटो थी वञे। तमामु सन्हो बि न आहे करिणो, ॾॾर करिणो आहे ॾॾर। छो त जेकॾहिं त वॾी मशीननि में पाण हिन खे पीआरूं था न त हिन जा जेके मिनरल्स आहिनि उहे उॾामी वञंदा। इन जे लाइ हिन खे ॾॾर करिणो आहे, यानी हिन वांगुरु करिणो आहे। हीउ ॾिसो हीउ तमामु सफ़ूफ़ न आहे ऐं जेको आहे हल्को हल्को ॾॾर आहे। हीउ जेको आहे बहितरीनु माना हिकिड़ो सफ़ूफ़ तयारु थी वियो आहे। हाणे हिन में हीउ विधासीं। हाणे वरी हिन खे ढक ॾेई पाण वरी हिन खे हलायूं था। दोस्तो अवां ॾिसो था त मशीन जेका आहे उहा केतिरा आवाज़ कढे थी। दरअसल इहा जा ख़ुशी जा आवाज़ आहिनि। मशीन चए थी त हाणे ही दवा इंशाल्लाह जेके बि शुगर जा पेशेंट खाईंदा अल्लाह ताला उनखे शिफ़ा ॾींदो। ही मशीन ख़ुशी मज़ा जेको आहे ही आवाज़ एॾा कढे थी पई। तमामु हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचे थी। हीउ जेको पाण मसाला जात इहे पींदा पिया आहियूं तमामु हिकिड़ी बहितरीनु ख़ुशबू ईंदी पई आहे। दोस्तो वज़न यादि रखिजो 2 किलो जेके
चणा आहिनि उन में 100 ग्राम जेको आहे इहा शइ रखणी आहे, उनखां वधीक न आहे रखणी। कलवंजी मेथी दाणो ऑलरेडी हिन में पाण उन्हनि जी पिसाई करे चुका आहियूं। हाणे ही जेको आहे दालचीनी जेको आहे उनखे पाण लॻा पिया आहियूं। दोस्तो तव्हां ॾिठो त ही जेके 4 अज्जा आहिनि हिन में तव्हांखे नज़रनि था, ही कारा चणा आहिनि, मेथी दाणो आहे, कलवंजी आहे ऐं उन सां गॾु ही दालचीनी आहे। इहे 100 ग्राम जेके आहिनि इहे पाण ॾिठो वियो त इन्हनि सभिनि खे सफ़ूफ़ कयोसीं। सफ़ूफ़ करण खां बाद पहिरें जेकी देग में पाण जेके आहिनि ट्रूह, निम जा पन ऐं मोरिंगा जा पन, ट्रूह जेके आहिनि 5 खां 10 किलो, मोरिंगा जा पन 5 किलो, निम जा पन जेके आहिनि उहे 5 किलो ऐं उन खे पाण तक़रीबन 2 मण जेको आहे पाणी खणायोसीं ऐं उन में उहे जेके 2 किलो पाण कारा चणा विधासीं। उहे चणा सफ़ा तयारु थी विया, जंहिंखां बाद उन चणनि खे सफ़ूफ़ कयोसीं। सफ़ूफ़ करे तव्हां ॾिठो त उन में ही 4 जेके अज्जा आहिनि ही तव्हां ॾिसो था पिया। इन में कारा चणा आहिनि 100 ग्राम ऐं उनखां बाद मेथी दाणो जेको आहे उहो 100 ग्राम, कलवंजी जेका आहे उहा 100 ग्राम ऐं दालचीनी 100 ग्राम। इन्हनि खे बि चङी तरह ग्राइंड करे सफ़ूफ़ करे इन्हनि सॼनि शयुनि खे पाण में जेको आहे मिलायोसीं। मिलाइण खां बाद इहा दवा जेका आहे बिल्कुलु तयारु आहे ऐं इन दवा जे इस्तेमाल सां जन दोस्तनि इस्तेमालु कयो आहे। मुल्तान ताईं इहा दवा जेका आहे उहा हले थी पई, सईदाबाद भान खां मुल्तान ताईं, ऐं इन जा तमामु हिकिड़ा सुठा जेके आहिनि असरात निकिता आहिनि ऐं शुगर जेका आहे उहा जेका आहे जड़ खां उनजी पाड़ पटिजी वञे थी ऐं उनखां बाद जेको आहे लबलबो जेको आहे उहो वर्क करणु शुरू करे थो। छो त हीअ दवा तमामु कौड़ी आहे ऐं उनजो कौड़ाण जेको आहे जिस्म में आहिस्ता आहिस्ता पंहिंजी जाइ ठाहे थो ऐं उन सां जेको आहे शुगर जेको आहे मिठास जिस्म मां ख़तमु थी वञे, लबलबो जेको आहे वर्क शुरू करे छॾे थो। हीअ दोस्तो ॾिसो हीअ दवा तयारु थी पैक थी चुकी आहे ऐं उनखां बाद इहा दवा जेको आहे मुख़्तलिफ़ जेके शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे पहुचाई वई आहे ऐं उहे हाणे इस्तेमालु कंदा ऐं पंहिंजी जेका नेक्स्ट वीडियो हूंदी पोइ जन दोस्तनि इहा शुगर जी दवा इस्तेमालु कई आहे उन्हनि जा कमेंट्स जेके आहिनि उहे लाइव उन्हनि जा जेके आहिनि बाक़ाइदा कमेंट्स जा वीडियो जेके आहिनि उहे भरे उन जो बि हिकिड़ो पाण जेको आहे वीडियो यूट्यूब ते रखंदासीं। सो दोस्तो हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे सिंध रंग, सो इनखे सब्सक्राइब कयो ताकी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह बियो दोस्तो, जेकॾहिं अव्हां सिंध रंग खे सब्सक्राइब ऐं लाइक न कयो आहे त सब्सक्राइब करणु ऐं लाइक करणु न विसारींदा। अल्लाह।